Start the name of Allah, who is the most merciful and most beneficent. My honorable Sir Yusuf Ratta Shah and respected my class fellows. Assalamu alaikum and very good morning. My name is Muskan. My father name is Abdul Manan. My caste is Malayana. I study in class 4. आज जो मुझे टॉपिक का है जानवर एड़ा जानवर three groups of animals which eats food. माउंट नाला तो आप बुधाइना herbivores animals, carnivorous animals and omnivorous animals. जेके herbivores animals आहिनि यानी के उहे सिर्फ बूटा खाईंदा आहिनि. उहे सिर्फ बूटा खाईंदा आहिनि. मां तव्हांखे ॿुधाईंदमि कहिड़ा जानवर बूटा खाईंदा आहिनि. काव, गमियूं, एलिफेंट्स, हाथियूं, गोट्स, बकरियूं ऐं etc ऐं वग़ैरह वग़ैरह. ऐं जेको ॿियो ग्रुप आहे ॿियो ग्रुप जानवरनि जो आहे कार्निवोरस एनिमल्स. जेके कार्निवोरस एनिमल्स आहिनि उहे सिर्फ़ गोश्त खाईंदा आहिनि. उन्हनि जा मां तव्हांखे नाला ॿुधाईंदमि. हिकिड़ो आहे लाइन, डॉग, कैट etc वग़ैरह वग़ैरह वग़ैरह. जेका बि जानवर गोश्त खाइनि उहे सिर्फ़ु कार्निवोरस एनिमल्स हूंदा आहिनि. ऐं जेके जानवर गाह खाइनि उहे herbivores एनिमल्स हूंदा आहिनि. ऐं टियों ग्रुप आहे जानवरनि जो omnivorous एनिमल्स. एंड जेके omnivorous एनिमल्स आहिनि उहे ॿई शइ खाईंदा आहिनि, बूटा बि गोश्त बि. जेका omnivorous एनिमल्स आहिनि उन्हनि जा मां तव्हांखे नाला ॿुधाईंदमि. हिकिड़ो आहे क्रोस, कां, बियर्स, रिच, हैंड्स, कुकड़ियूं ऐं etc ऐं वग़ैरह वग़ैरह. उम्मीद आहे त तव्हां सम्झी विया हूंदव. मां इहे लाभ चई पंहिंजी जॻह वठंदमि. थैंक यू वेरी मच.